अस्सलामुअलैकुम। तव्हां सभिनी खे सुपर वर्चुअल अकेडमी में खुश आमदीद। अॼु फिज़िक्स जो टॉपिक आहे त एक्सलरेशन। अगर तव्हां सुपर वर्चुअल अकेडमी के सब्सक्राइब ना कयो त ज़रूर सुपर वर्चुअल अकेडमी के सब्सक्राइब कंदा जीअं ईंदड़ वीडियो तव्हां ताईं बर वक्त पहुची सघनि। हाणे पाण पढ़ंदासीं त एक्सलरेशन छा हूंदी आहे। हाणे अगर पहिरियां पाण वेलोसिटी पढ़ी आयासीं त वेलोसिटी छा हूंदी आहे, डिस्प्लेसमेंट कवर्ड पर यूनिट ऑफ टाइम। हाणे अगर एक सेकंड में केतिरो डिस्टेंस कवर थिए थो त उहो असांजो छा हूंदो आहे, वेलोसिटी हूंदो आहे। पर का भी व्हीकल अगर हूंदी आहे, को भी ऑब्जेक्ट रफ्तार में वेंदो रहंदो आहे त कुछ उन में किथे न किथे हली करे तब्दीली ईंदी आहे वेलोसिटी में। अगर को ऑब्जेक्ट मूव करण शुरू थियो आहे त हिक ही वेलोसिटी में जितां स्टार्ट थियो आहे त आखिर ताईं हिक ही वेलोसिटी में न वेंदो। अगर किथे न किथे उन वेलोसिटी में ज़रूर चेंज ईंदो। हाणे इन चेंज के छा चइबो आहे, एक्सलरेशन चइबो आहे। कुछ वक्त खां पोइ जेका वेलोसिटी में तब्दीली अचे थी, अगर को वेलोसिटी में जो चेंज अचे तो तॾहिं इट प्रोड्यूसिस एक्सलरेशन। उनके छा चइबो आहे, एक्सलरेशन। हाणे एक्सलरेशन की डेफिनेशन छा आहे त चेंज ऑफ वेलोसिटी पर यूनिट ऑफ टाइम change of velocity per unit of time is called acceleration। हाणे एक्सलरेशन जो एको जेको आहे यूनिट मीटर पर सेकंड स्क्वायर, इनके असां हेड़े तरीके सां लिखी था सघूं ऐं हेड़े तरीके सां लिखी था सघूं। हाणे मीटर पर सेकंड स्क्वायर कहिड़े तरीके सां अचे थो इहो पाण बाद में सम्झूं था। हाणे चेंज ऑफ वेलोसिटी इनखे पाण हेड़े तरीके सां डेल्टा सां भी शो करे था सघूं। चेंज ऑफ वेलोसिटी इज इक्वल टू फाइनल वेलोसिटी जंहिंखे असां vf सां भी शो करे था सघूं ऐं उन मां माइनस इनिशियल वेलोसिटी जंहिंखे असां vi सां भी शो करे था सघूं। vf सां असांजो फाइनल वेलोसिटी ऐं vi सां असांजो इनिशियल वेलोसिटी जंहिंखे असां हेड़े तरीके सां भी लिखी था सघूं vf माइनस vi। हाणे उन खां पोइ पर यूनिट ऑफ टाइम आहे त एक्सलरेशन जो फार्मूलो थी वेंदो vf माइनस vi ओवर t फॉर टाइम। हाणे जीअं पाण पढ़ी आयासीं, हे पंहिंजो छा आहे, चेंज ऑफ वेलोसिटी ऐं ओवर टाइम आ। त हाणे पंहिंजो वेलोसिटी जो एको छा आहे, यूनिट छा आहे, मीटर पर सेकंड ऐं हेठां टाइम आ, इन जो छा आहे, सेकंड आ। त हिनखे असां हेड़े तरीके सां लिखी था सघूं, मीटर डिवाइड बाय सेकंड। हाणे मीटर डिवाइड बाय सेकंड साॻियो डिवीजन असां मल्टीप्लिकेशन में कन्वर्ट थी वेंदी ऐं उन खां पोइ हिन सेकंड जे हेठां हिकु डिनोमिनेटर आहे, इहो मथे हलियो ईंदो ऐं सेकंड हेठां हलियो ईंदो। हाणे मीटर मल्टीप्लाई 1 सां कंदासीं त मीटर थी वेंदो ऐं सेकंड सां मल्टीप्लाई कंदासीं सेकंड स्क्वायर थी वेंदो। तॾहिं असां हिनखे
अहिड़े तरीक़े सां लिखी था सघूं त मीटर पर सेकंड स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां असांजो एक्सेलरेशन जो यूनिट अचे थो पियो। हाणे एक्सेलरेशन जो मिसाल कहिड़े तरीक़े सां आहे, अ कार moves with a velocity of 30 meter per second after 5 seconds its velocity becomes 50 meter per second. Find its acceleration. हाणे जीअं पाण खे मालूम आहे त पहिरियां डेटा पाण कलेक्ट कंदासीं त इन डेटा छा थी वेंदी, फाइनल असांजी VF फाइनल वेलोसिटी असांजी छा आहे, फाइनल वेलोसिटी असांजी 50 मीटर पर सेकंड ऐं इनिशियल वेलोसिटी असांजो आहे 30 मीटर पर सेकंड ऐं टाइम असांखे t गिवन आहे त उहो घणो आहे 5 सेकंड ऐं असांखे एक्सेलरेशन मालूम करणो आहे। त हाणे पाण खे ख़बर आहे त एक्सेलरेशन जो फार्मूलो छा आहे, VF माइनस VI ओवर टाइम। हाणे VF असांजो घणो आहे 50 मां VI असांजो घणो आहे 30 ऐं ओवर 5 त 50 मां पाण माइनस कंदासीं 30 त असांखे 20 बची वियो ऐं हेठां 1 5 5 4 5 20 त असांखे जवाब आयो 4 मीटर पर सेकंड स्क्वायर। इहो पंहिंजो छा थी वियो, एक्सेलरेशन थी वियो। हाणे अहिड़े तरीक़े सां बि पाण खां सुवाल पुछी थो सघे, अ कार मूव्स विथ अ यूनिफॉर्म वेलोसिटी। हाणे यूनिफॉर्म वेलोसिटी छा हूंदो आहे त अहिड़ी वेलोसिटी जेकी यकसां रफ़्तार में हले, हिकु जहिड़ी रफ़्तार में हले त उहा छा थी वेंदी आहे, यूनिफॉर्म वेलोसिटी। अ कार मूव्स विथ अ यूनिफॉर्म वेलोसिटी त हिकु कार यूनिफॉर्म वेलोसिटी सां हले थी त उते इनिशियल वेलोसिटी असांखे गिवन न आहे त पाण उते अज्यूम कंदासीं इनिशियल वेलोसिटी छा आहे, 0 आहे। आफ्टर 5 सेकंड्स इट्स वेलोसिटी बिकम्स 50 सेकंड। पोइ पंहिंजी फाइनल वेलोसिटी जेका आहे उहा 50 सेकंड थी वेंदी, इनिशियल वेलोसिटी असां छा थी वेंदी 0। त 50 मां माइनस कंदासीं 0 त 50 असांखे बचंदो ऐं 5 सां डिवाइड कंदासीं त असांखे 10 मीटर पर सेकंड स्क्वायर एक्सेलरेशन मिली वेंदी। वीडियो खे लाइक कमेंट्स ऐं शेयर ज़रूरु कंदा जीअं असांखे मोटिवेशन मिले ऐं वधीक वीडियो ठाहिण जी सलाहियत पैदा थिए।